अॼोके दौर में इंसान स्मार्टफोन खां परे नथो रही सघे। घणा माण्हू त वेझण वेंदा आहिनि तॾहिं बि फ़ोन खयूं वेंदा आहिनि। सुम्हण वक़्तु बि फ़ोन बिस्तर ते हूंदी आहे ऐं सफ़र करण लाइ फ़ोन जो हुजण बि ज़रूरी आहे, न त राब्तो नाहे थी सघंदो। जेतोणीकि फ़ोन खे हर हंधि खणी वञी सघिजे थो, पर इन जा कुझु ख़तरा बि आहिनि जिन बाबति ॼाणणु ज़रूरी आहे। पेंट जे पोएं खीसे में स्मार्टफोन रखणु सवलो लॻंदो आहे, पर इहो नुक़सानकार बि थी सघे थो, छो त फ़ोन जी टच स्क्रीन हसास हूंदी आहे जेका आङुरियुनि खां सवाइ बि कमु करे सघे थी। साइंसदाननि जो चवणु आहे त इन जे करे इतिफ़ाक़ी तौर ते कॉल्स लॻी वेंदियूं आहिनि, जॾहिं त पेंट जे पोएं खीसे में फ़ोन रखण सां इहो अणॼाणाई में टुटी सघे थो ऐं चोरी या गुम बि थी सघे थो। आम तौर ते मर्द थेलो न आहिनि खणंदा, जंहिं जे करे हू पंहिंजो फ़ोन पेंट जे साम्हूं वारे खीसे में बि रखंदा आहिनि, पर मुहक़िक़नि मूजिबि इन जाइ ते फ़ोन रखण जे करे अव्हां जी सिहत ते असर पइजी सघनि था। फ़ोन खे कॾहिं बि खल सां लॻल न रखणु घुर्जे, छो त इन महिल सां फ़ोन जी स्क्रीन जा बैक्टीरिया अव्हां जी खल ते मुंतक़िल थी वेंदा आहिनि। इन लाइ कोशिशि कई वञे त फ़ोन खे पंहिंजी खल खां परे रखिजे। जेतोणीकि फ़ोन खे चार्जिंग ते लॻाइण सां अव्हां जी सिहत ते को फ़र्क़ु नाहे पवंदो, पर ख़्यालु करियो त राति में फ़ोन चार्जिंग ते लॻाए सुम्ही न पओ। इन सां फ़ोन जी बैटरी ख़राब थी वेंदी आहे। जॾहिं मौसम थधी हुजे त फ़ोन खे ॿाहिरि न छॾे ॾियो। मौसम जे घटि गर्मीपद सबबि फ़ोन जे हार्डवेयर खे नुक़सान थींदो आहे। इन खां सवाइ अहिड़ियूं जायूं जिते गर्मीपद वधीक हुजे, इहो बि फ़ोन लाइ नुक़सान आहे। कोशिशि करियो त गरम मौसम में फ़ोन खे ॿाहिरि न रखो या उन खे चुल्हे या ओवन भरिसां न रखो। खोड़ औरतूं फ़ोन खे स्ट्रॉलर में रखी विसारे वेहंदियूं आहिनि। मुहक़िक़नि जो चवणु आहे त इहो अमल गैर महफ़ूज़ आहे, छो त इन महिल असां ॿारनि में रवे बाबति मसइला पेश अचे सघनि था। स्मार्टफोन खे वेहण हेठां बि न रखिजे, छो त फ़ोन मां पैदा थींदड़ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन अव्हां जे मथे जे सूर जो सबबु बणिजी सघे थी। इन जाइ ते फ़ोन रखण सां बाहि बि लॻी सघे थी। राति में फ़ोन ते केतिरियूं नोटिफिकेशन अव्हां जी निंड बि फिटाए सघनि थियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk